अस्सलामुअलैकुम। अॼु जे हिन वीडियो जो उनवान आहे ब्रांचेस ऑफ साइंस, साइंस जी शाख़ूं। असीं पहिरियों सिखी आयासीं त साइंस खे केतिरनि ई शाख़ुनि में विरहायो वियो आहे, जिन मां असीं साइंस जी कुझु मुख्य शाख़ुनि खे पोएं वीडियो में बयानु कयो हो। हाणे असीं ॿियनि शाख़ुनि जो ज़िक्र हिन वीडियो में कंदासीं। सभ खां पहिरियां फस्ट ऑफ ऑल नेचुरल साइंस, कुदरती साइंस। कुदरती साइंस उहा साइंस जी शाखा आहे जंहिं में असीं कुदरत जो अभ्यास कंदा आहियूं। हीअ साइंस जी उहा शाख ॿियनि शाख़ुनि में विरहाई वई आहे, जेकी ही आहिनि: मादी इल्मु, फिज़िकल साइंस, ज़िंदगी जो इल्मु, लाइफ साइंस। मादी साइंस, फिज़िकल साइंस गैर जानदारनि यानी मादी शयुनि जे पढ़ाई खे मादी इल्मु चइबो आहे। स्टडी ऑफ नॉन लिविंग थिंग्स और मटीरियल थिंग्स इज़ कॉल्ड फिज़िकल साइंस। ही मादी इल्मु बि ॿियनि केतिरनि ई शाख़ुनि में विरहायल आहे। दिस फिज़िकल साइंस इज़ डिवाइडेड इनटू फर्दर ब्रांचेस, जेकी ही आहिनि: दीज़ आर फिज़िक्स, तिबई इल्मु, इल्म कीमिया, केमिस्ट्री, इल्म अर्ज़ियात, जियोलॉजी, इल्म फ़ल्कियात, एस्ट्रोनॉमी, ऐं आख़िर में इन लास्ट इल्म काइनात, कॉस्मोलॉजी। ऐं सभ खां आख़िर में इल्म काइनात। ही इल्मु साइंस जी ॿियनि शाख़ुनि सां बि तालुक़ु रखे थो, पर घणो तालुक़ु कुदरती साइंस सां रखे थो। कुदरती साइंस जी शाख़ इल्म मादी सां गहरो वास्तो अथसि ऐं थोरो ज़िंदगी जो इल्म सां, तंहिं करे हिन खे इल्म मादी में रखियो आहे। जीअं तव्हां हिन तस्वीर में ॾिसी सघो था, नेचुरल साइंस कुदरती साइंस जी शाख़ मादी इल्मु, फिज़िकल साइंस इन मादी इल्म जी चइनि शाख़ुनि सां बि तालुक़ु रखे थी, जेकी ही आहिनि: इल्म तिबई, फिज़िक्स, इल्म कीमिया, केमिस्ट्री, इल्म अर्ज़ियात, जियोलॉजी, इल्म फ़ल्कियात, एस्ट्रोनॉमी। ऐं कुदरती साइंस जी ॿी शाख़ ज़िंदगी जो इल्मु, लाइफ साइंस सां तालुक़ु रखे थी। जी शाख़ हयातियात सां बि तालुक़ु रखे थी। ऐं आख़िर में कुदरती साइंस जी शाख़ इल्म काइनात यानी कॉस्मोलॉजी ठहे थी। हाणे उमेद आहे त तव्हां सम्झी चुका हूंदो। मादी साइंस जी शाख़ुनि खां पोइ ज़िंदगी जी साइंस जूं शाख़ूं। कुदरती साइंस, नेचुरल साइंस जी ॿी शाख़ लाइफ साइंस, ज़िंदगी जो इल्मु जी शाख़ हयातियात, बायोलॉजी आहे। आख़िर में उन्हनि जो ख़ुलासो। कुदरती साइंस जूं ॿ शाख़ूं आहिनि। पहिरीं मादी इल्मु, जंहिं जूं 5 शाख़ूं आहिनि: तिबई इल्मु, इल्म कीमिया, इल्म अर्ज़ियात, इल्म फ़ल्कियात ऐं इल्म काइनात। ऐं कुदरती साइंस जी ॿी शाख़ आहे ज़िंदगीअ जो इल्मु, जंहिं जी वरी शाख़ आहे हयातियात। उहे कुदरती साइंस जूं शाख़ूं वरी ॿियनि शाख़ुनि में विरहायल आहिनि।